शांति। ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। अॼु हाणे संकल्प करो, मां आत्मा शांति स्वरूप, मां आत्मा प्रेम स्वरूप, सर्व ज्ञान स्वरूप, सर्व शक्ति स्वरूप, सर्व गुणन सां संपन्न मां आत्मा। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा चवनि था, मीठे मीठे मार। बाबा चवनि था कि हाणे पुराणी ॻाल्हियूं भुलिजी वञो। जीवन में जो भी पुराणी ॻाल्हियूं आहिनि, जो भी पुराणियूं सभु कुझु आहे, वो सभु कुझु भुलिजी वञो। सिर्फ़ु सुठी सुठी ॻाल्हियूं यादि रखो। बाबा चवनि था कि जॾहिं अगरि ॾिसो कोई शरीर छॾंदो त वैसे बि भुलिजणो त आहे सी। अॼु माण्हू कंहिं ॻाल्हियुनि खे भुलिजी नथो सघे न, त उन समय सोचो कि वैसे बि जॾहिं मरी वेंदासीं त ॻाल्हियूं भुलिजी ई वेंदासीं। पोइ त सिर्फ़ु असां जेको पुण्य कमायो आहे, जो बि सुठा कर्म कया आहिनि, उन्हनि जे अनुसार ई असांखे ॿियो जन्म मिलंदो। त भुलिजणो त आहे ई सही, त छो न अॼु ई भुलिजी छॾो। पुराणी ॻाल्हियुनि खे भुलिजो। पुराणी जो बि अहिड़ी ॻाल्हियूं आहिनि जो अॼु न आहिनि, जेको यादि करे तव्हांखे दुख थो थिए, या जो ॻाल्हियूं पहिरियों थी वियूं उन जे कारण तव्हांखे दुख थो थिए, है न, त उनखे यादि करे छा करो, त भुलिजी वञो। है न, समझदारी छा आहे कि मरण खां पोइ बि भुलिजणो ई आहे, तंहिंखां जीते जी भुलिजी वञो। है न, ये सोचो भई अगरि तव्हां जीवन में तव्हांखे किथे बि कोई बि सम्झो, तव्हां कंहिंखे बि सम्झायो था, कोई बि टेंशन आहे तव्हांखे, त उन समय सोचो मूंखे हिन ॻाल्हि जी टेंशन आहे, है न, त लेकिन मां अॼु मरी वेंदमि त पोइ छा, पोइ कीअं कंदा माण्हू। न सम्झो कंहिं माण्हू खे धंधे जी टेंशन हूंदी आहे, या गृहस्थी जी टेंशन हूंदी आहे, या पढ़ाई जी टेंशन हूंदी आहे। अगरि उहो माण्हू सोचे कि भई मां अगरि अॼु मरी वञा त पोइ हिननि जो छा थींदो, त हिन खां त मां जीते जी जो बि करे सघां थो सुठो उहो कंदो हलां, ख़ुशि रहां। है न, हीअं थोरी कि असां जीतल आहियूं, जीवित आहियूं त असां कुझु बि करे सघंदा आहियूं। टेंशन करे करे सघंदो आहे माण्हू। अॼु माण्हू सोचे थो कि इहे कीअं थींदो, इहे कीअं थींदो, इहे कीअं थींदो। अॼु तव्हां इंसान सोचे सोचे टेंशन में पंहिंजो जीवन, शरीर ख़राब थो करे। कल्ह जो शरीर छॾे आत्मा, शरीर ख़राब थी वियो, आत्मा शरीर छॾे हली वई, पोइ केरु ॾिसंदो, ॿुधाए। त ये असांखे ख़ुदि सां ख़ुदि ई प्रश्न करिणो आहे, ख़ुदि ई अंतर्मुखी ठही करे हर समस्या जो सल्यूशन कढणो आहे। है न, अॼु असां जेतिरो पढ़ी सघे थो ॿार जो करे थो उन में संतुष्ट रहो, ख़ुशि रहो, अॻियां वधो। वो नथो पढ़ी सघे, नथो करे सघे, चलो ठीकु आहे, है न, उन ॿार पढ़े नथो, इन जी टेंशन छो करो। अॼु अगरि असां मरी वेंदासीं त ॿुधायो, ॿार जेको पढ़े थो, जो पढ़े थो उहो ई कंदो न, ॿियो ई हुनजो ध्यानु ॾियण वारो कोई न हूंदो। अॼु अगरि धंधे में घणी बि कमाई थिए थी त जेतिरी कमाई थिए थी उहो ई मिलंदी। टेंशन करण सां कमाई ज़्यादा थोरी अची वेंदी, है न, टेंशन करण सां कमाई ज़्यादा अची वेंदी न, ईअं थोरी थींदो। जेकी तव्हां कमाई करो था, जो तव्हांखे मिले थो, हुन ई अनुसार तव्हां खाईंदव पीअंदव।
गृहस्थी में जो भी माहौल आहे, जो भी संबंध आहिनि, जो भी कुझु आहे, है न, त उन अनुसार ई असां पंहिंजा जीवन जींदासीं। असांजे टेंशन करण सां उहो सभु चेंज थोरी थी वेंदो। त ईअं ई असांखे सम्झणो आहे कि असांजे टेंशन करण सां, असांजे सोचण सां, असांजी या पुराणी ॻाल्हियुनि, कोई माण्हू सोचंदा आहिनि कि मां त भुलिजी ई नथी सघां, पर अॼु तव्हां शरीर छॾे छॾंदव त भुलिजी ई वेंदव। अॼु हू पुराणी ॻाल्हियूं तव्हां नथा भुलिजी सघो, हुनजे कारण तव्हां संबंध बि कंहिंसां नथा रखो। कल्ह तव्हां शरीर छॾे छॾंदव त भुलिजणो ई पवंदो, पोइ वही यादि कंदव। माण्हू यादि कंदा, मरण खां पोइ त यादि ई न रहंदो आहे न, पोइ त भुलिजी वेंदो आहे न माण्हू। त हा, बाक़ी अगरि हुनखे शरीर न मिलंदो आहे, भटकदी आत्मा, त हुनखे यादि रहंदो आहे। त ईअं ई आहे न, ॾिसो हाणे आत्मा शरीर सां गॾु सभु कुझु ॾिसी थी सघे, ॻाल्हाए थी सघे, कमु करे थी सघे, चीज़ुनि खे यूज़ करे थी सघे, मुंहिंजो चई करे संभाले करे रखे थी। हाणे आत्मा शरीर छॾे छॾे त उहो मुंहिंजो सभु ॿियनि जो थी वेंदो। हाणे जे फ़ोन खे असां चऊं था इहो मुंहिंजो फ़ोन आहे, हा भई जेसि ताईं असां हिन शरीर में आहियूं, असांखे कमु आहे त संभाले रखूं, उहा ॻाल्हि ठीकु आहे कि संभाले रखो चीज़ुनि खे, लेकिन सोचो जेसि समय आत्मा शरीर छॾे थी त जेको फ़ोन मां हाणे मुंहिंजो करे मोहवश पकड़े वेठी हुअमि ऐं ईअं करे वेठी हुअमि, हाणे उहो फ़ोन बि मुंहिंजो न आहे, पोइ ॿियो माण्हू ॿिए कंहिंखे ॾेई छॾंदो या ॿियो कुझु माण्हू हुनजो यूज़ कंदो। पोइ अहिड़े फ़ोन खे मुंहिंजो चई करे छा उन सॼो ॾींहुं हुनजे बारे में सोचंदा रहो, है न। अहिड़ी चीज़ जो मुंहिंजो चऊं था असां, त हुननि खे मुंहिंजो करे छा करो। त अहिड़ो पुराणी ॻाल्हियूं सोचे करे मूंखे ईअं चई अॼु अगरि असां शरीर छॾे छॾंदासीं त बि संबंध टुटी वियो। जीते जी बि माण्हू जीअं मराली आहे, जीते जी अॼु माण्हू कंहिंसां संबंध न रखंदो, पुराणी दुख जी ॻाल्हि भुलिजी न सघंदो, त फ़ाइदो जीअं जीते जी मराली आहे न, संबंध न रखो, कंहिंसां ॻाल्हायो न, उहो न, त जीते जी मराली आहे। त बाबा असांखे चवनि था कि असांखे हाणे हिन अॼु जे अॼु ई पुराणी ॻाल्हियूं, पुराणी जो बि ॻाल्हियूं हुयूं दुख जी, परेशानी जी, जेकी यादि करे तव्हांखे दुख थींदो आहे, कोई बि अहिड़ा संबंध जो हाणे न आहिनि, उन्हनि खे हाणे भुलिजी वञो। बसि असां आत्मा आहियूं, निराकार परमात्मा जी संतान। हिन सृष्टि ते असां खेल था खेॾूं, भई सुबुह खां राति ताईं असांखे छा करिणो हूंदो आहे, खेल खेॾणो हूंदो आहे शरीर सां, है न। सुबुह खां राति ताईं असांखे खेल खेॾणो हूंदो आहे शरीर सां, असां खेल खेॾंदा ई रहंदा आहियूं। त इहे ई कर्म करिणो, ॿियो छा करिणो, है न। पोइ हिन खेल में हर हिक खे ड्यूटी मिली आहे, कंहिंखे कमाइण जी ड्यूटी मिली आहे, कंहिंखे घर संभालण जी ड्यूटी मिली आहे, कंहिंखे पढ़ाई लिखाई करण जी ड्यूटी मिली आहे, कंहिंखे छा मतिलबु हर हिक खे कुझु न कुझु करिणो ई आहे। असां कंहिंखे बि ईअं न चई सघंदा आहियूं कि छा थो करे, वेठो ई त आहे। वेहण बि कर्म आहे, चलो हुन ड्रामा में इहो ई पार्ट आहे, न, हिन ड्रामा में इहो ई पार्ट आहे। इहो सोचो छो ड्रामा थो हले, हाणे ड्रामा में मूवी में कंहिंजो पार्ट छा हूंदो आहे, कंहिंजो पार्ट छा हूंदो आहे, हर हिकु पंहिंजे पार्ट अनुसार कर्म कंदो आहे न, हर हिकु पंहिंजे पार्ट अनुसार कर्म करे थो। त बाबा असांखे चवनि था कि जीवन में असांखे सदा इहे यादि रखिणो आहे कि असां सभु पाठधारी आहियूं, असांखे शरीर मिलियो आहे सुठा कर्म करण लाइ, सुठो जीवन जीअण लाइ, उथणु वेहणु खाइणु पीअणु सभु असांजो ॾाढो रॉयल हुजिणो खपे, न, ॾाढो ई सुठो हुजिणो खपे। तॾहिं ई असांजे जीवन में असांखे बि फ़ाइदो त ॿियनि खे बि फ़ाइदो, तॾहिं मज़ो बि आहे। फ़ाइदो त छा, अॼु ॾिसो माण्हू काॾे घुमणु वञे थो त सोचजो न, हा भई घुमी खाई पी अचूं,
माण्हू सोचता अरे इहे सॼो ॾींहुं घुमनि था, खाइनि था, पीअनि था, बसि इहे ई पैसा लॻाइनि था। त छा करे इंसान? अगरि कंहिं वटि पैसा आहिनि त उहो सोचंदो भई मूं वटि पैसा आहिनि, मां पैसा खणी घुमी खाई अचां, है न। अगरि हुनखे लॻंदो भई मूं वटि पैसा आहिनि त मां ॿियनि जो भलो करां, ॾाढा माण्हू आहिनि जंहिंजो भलो करण जे लाइ माण्हुनि खे, गवर्नमेंट खे पैसा खपे, माण्हुनि खे पैसा खपनि। हाणे हर हिक जी चॉइस आहे, थींदो आहे न कंहिं वटि पैसा हूंदा आहिनि न त उहो बसि उन्हनि जो हूंदो आहे कि बसि कमायूं पोइ घुमूं खाऊं, है न। उन्हनि जो इहो ई हूंदो आहे, बसि कमायूं पोइ घुमी खाई ईंदा, जीवन में मस्तु रहंदा। हा भई कई माण्हू थींदा आहिनि कि इमरजेंसी जे लाइ पैसा सेव करे रखंदा आहिनि। कई माण्हू हूंदा आहिनि कि बसि इकठो ई कंदा रहंदा आहिनि, सोचता आहिनि मां एॾो कमाया मुंहिंजा पोतरा दोतरा खाइनि, त ख़ुदि उन पैसे सां सुख न वठंदो आहे, बसि पंहिंजे पोतरनि दोतरनि जे लाइ कमाईंदो रहंदो, है न। बसि पंहिंजे पोतरनि दोतरनि जे लाइ कमाईंदो रहंदो आहे, कमाए पोइ सभु कुझु ॾेई हली वेंदो आहे, है न। ऐं पुठियां पोइ उनजा पोतरा दोतरा पैसे खे सुठी रीति रखनि था या हुनखे वेस्ट था करनि या जो बि करनि था, उहो उन्हनि जी मर्ज़ी, है न। लेकिन अगरि असां वटि जीवन आहे, असां वटि पैसो आहे, असां वटि चीजूं आहिनि, त उन्हनि खे सही रीति सां यूज़ करे असां पुण्य जो खातो बि जमा करे सघंदा आहियूं, है न। असां अहिड़ा कर्म करूं जंहिंसां पुण्य जो खातो बि जमा थिए। त बाबा असांखे चवनि था कि जीवन में असांखे अॼु ई असांखे सभु कुझु पुराणो सभु भुलिजी वञे। जीअं माण्हू छा कंदो आहे, पंहिंजे घरनि मां पुराणियूं चीजूं जेकी हूंदियूं आहिनि न, कम जी न हूंदियूं आहिनि, त उनखे कढंदो वेंदो आहे, है न। भई सुठी चीजूं पंहिंजे घर में रखंदो, कम जी चीजूं पंहिंजे घर में रखंदो, बाक़ी सभु कढंदो वेंदो। ईअं ई असांखे बि पंहिंजे जीवन में सुठी ॻाल्हियुनि खे, सुठे समय खे, सुठी शिक्षाउनि खे यादि रखो, बाक़ी सभिनि खे ख़तमु कंदा वञो, है न। बाक़ी सभिनि खे ख़तमु कंदा वञो, तॾहिं ई त असांजे जीवन में मज़ो आहे न त उहे दुख जी ॻाल्हियूं, परेशानी जी ॻाल्हियूं, पुराणी ॻाल्हियूं जीअं ज़हर मुआफ़िक थी वेंदियूं आहिनि। जेतिरो तव्हांजे मन में उहे पुराणी ॻाल्हियूं आहिनि न, ओतिरो उहो जीअं ज़हर थींदी वेंदियूं आहिनि। जीअं कोई अगरि असां कचिरो ज़्यादा समय रखंदा आहियूं त उहो कचिरे मां ज़्यादा बांस ईंदी रहंदी आहे न, जेतिरा ॾींहं रखो ओतिरी बांस ईंदी। ईअं ई बाबा चवनि था जेतिरो ॻाल्हियूं मन में रखंदव ओतिरी जास्ती बदबू ईंदी वेंदी। त हिन करे हाणे बदबू सां मुक्त थियो, अर्थात दुख जी बदबू सां ख़ुदि बि मुक्त रहो, ॿियनि खे बि मुक्त करो। ॿियो बाबा असांखे चवनि था कि ॾिसो, चईंदा आहिनि न, बुरो न ॾिसो, बुरो न ॻाल्हायो, बुरो न चओ, बुरो न सोचो। त इहे बंदर जे लाइ न आहे, बंदर खे ॾेखारींदा आहिनि, बंदर जा टे मुंहं ॾेखारींदा आहिनि, इहे इंसाननि जे लाइ आहे। उहो इंसान जंहिंजी सीरत बंदर जहिड़ी आहे, इंसान कॾहिं हुनजी सूरत बंदर जहिड़ी न हुई, हुनजी सीरत बंदर जहिड़ी आहे। त हाणे असां बंदर जहिड़ी आत्मायूं, जो असांजी सीरत हुई बुरो ॻाल्हाइणु, बुरो ॾिसणु, बुरो सोचणु, बुरो करणु, उहो हाणे ख़तमु करिणो, तॾहिं इहे असांजो पाप जो खातो ख़तमु थींदो। ॿियो बाबा असांखे चवनि था कॾहिं बि न कंहिंसां आर्ग्यू न करो, कॾहिं बि असांखे कंहिंसां आर्ग्यू न करिणो, मतिलबु बहस न करणी आहे असांखे। तव्हांखे कॾहिं माण्हू कोई आहे न कंहिंखे घुराईंदा बि, भई हाणे जंहिंजो कमु आहे, जेका इहा कीर्तन ज्ञान ॿुधाईंदा आहिनि उहो त उहो ई ॿुधाईंदा, लेकिन कई माण्हू उन्हनि जे विच में बि ॻाल्हाइण लॻी वेंदा कि हा हीअं, है न। त अगरि तव्हांखे ज्ञान आहे, तव्हांखे सम्झ में आहे, त ॿियनि खे छो था सॾु करो, ख़ुदि जे जीवन में जीअं जियो था उहो हलंदा हलो, न त छा थी वेंदी आहे, बहस थी वेंदी आहे, आर्ग्यू थी वेंदी आहे।
भई तव्हांखे उन्हनि जो नथो सम्झ में अचे त उथी करे हली वञो, लेकिन असांखे कंहिंसां बहस न करणी खपे। छो जो हर हिकु समझदार आहे, हर हिकु इंसानु सोचे थो मां ॾाढो समझदार आहियां, हर हिकु इंसानु सोचे थो असां खां वॾो कोई न। अॼु हर ॿार सोचे थो भई मां ॾाढो समझदार आहे, माउ पीउ त ईअं ई आहे, है न। हर पति पत्नी सोचदा असां समझदार आहिनि, ससु त ईअं ई, ससु सहुरा त ईअं ई आहिनि, ॿुढा थी विया आहिनि। लेकिन हर हिकु इंसान वटि आहे न कुझु न कुझु अनुभव जी ॻाल्हि हूंदी आहे, हर हिकु इंसान वटि कुझु न कुझु अनुभव जी ॻाल्हि हूंदी आहे। असांखे उहा ॼाणे करे असांखे जीवन में उनखे लाहिणो आहे न। अॼु कोई बि इंसानु हीअं न चई सघंदो की असां वटि त सभु, असां त समझदार आहियूं, असां वटि सभु सम्झ आहे, असां पंहिंजे हिसाब सां ई हलंदासीं, असां वटि सभु सम्झ आहे न। कोई बि ईअं थोरी सोचंदो। त बाबा चवनि था की ॾिसो अगरि कोई माण्हू सोचे थो त हुनखे किथे न किथे ठोकर मिलंदी ई सही। हा, अगरि वो ईअं न चयो की असां ॾाढा समझदार आहियूं, ईअं चयो की असां त सिर्फ़ु हिक जी सम्झ सां ई हलंदा आहियूं, भॻवान जी सम्झ सां, है न। जेको मापन ईंदो आहे न, माण्हू सोचंदा आहिनि की न मां त ॾाढी समझदार आहियां, असां मूंखे त ॾाढो अकुलु आहे, मां त कंहिंजी ॿुधण न वारी आहियां, न, मां त बाबा परमात्मा जी मत ते ई हलंदी आहियां, मूंखे त कुझु बि पतो न आहे, है न। असां त हिक जी मत ते हलंदा आहियूं, उहो जो चए थो उअं ई हलो, उअं ई खाओ, उअं ई पीओ, उअं ई कमु करो। त हिते छा थींदो, निर्माणता अची वेंदी। अगरि असां भॻवान खे भुलिजी सोचंदासीं न हा मूंखे त सभु ईंदो आहे, माण्हू सोचनि हा भॻवान त आहे लेकिन न इमर्ज रूप में हुजिणो खपे, हुन समय तव्हांजे मुख सां निकिरणो खपे भई असां त हुननि जी मर्ज़ी सां हलंदा आहियूं। भई माण्हू रोज़ आहे न वचन ॿुधंदा आहिनि, लेकिन तव्हां ॾिसो केतिरो सॼो ॾींहुं तव्हां हुन वचन जे हिसाब सां हलो था, है न। इन करे त माण्हुनि खे जीवन में कठिनाई थिए थी न। अॼु अगरि ॿार चईंदो मां मुंहिंजी त जो किताब में लिखियलु आहे मां उहो ई हलंदमि, रोज़ु किताब बि पढ़े थो करे थो, लेकिन हुन में छा लिखियलु आहे उन अनुसार हले ई नथो, त चईंदासीं न तूं छा थो करे। त उहो ई माण्हू चवनि था असां त ग्रंथ शास्त्रनि जे हिसाब सां हलंदा आहियूं, ग्रंथ शास्त्र ई भॻवान आहिनि असांजा। लेकिन अॼु हिन दुनिया में केरु ग्रंथ शास्त्रनि जे हिसाब सां हले थो, ॿुधायो हले थो कोई? केतिरा परसेंट माण्हू हलंदा हूंदा, अगरि उहो हलनि त बि उन्हनि जो जीवन केॾो सुठो थी वञे। लेकिन सिर्फ़ु ग्रंथ शास्त्र त माण्हुनि छा करे रखियो आहे, सिर्फ़ु उन्हनि खे कपिड़ा पायो, उथायो, सुम्हायो, हा भई उन्हनि जी संभाल करो, रखवाली करो। ग्रंथ शास्त्रनि खे कोई कुझु न करे सघे। अॼु सिर्फ़ु भारी थी वियो आहे, लेकिन हुन ग्रंथ शास्त्रनि में जेको लिखियलु आहे उहो सम्झी करे माण्हू हले थो न। त जॾहिं हलंदो ई न त वाहिगुरु वाहिगुरु जपण सां छा थींदो? अॼु ॿुधायो अगरि कंहिंखे क्रोध ईंदो आहे, सम्झो कोई क्रोधी आहे, उहो रोज़ु सिमरन करे थो, वाहिगुरु वाहिगुरु करे थो, मुंहिंजो क्रोध ख़तमु थी वञे, मुंहिंजो क्रोध ख़तमु थी वञे, है न। त बिना सम्झ सां अगरि भॻवानु हुनजो क्रोध ख़तमु बि करे छॾे, पर उहो सम्झो त नहीं न कि मूंखे क्रोध ईंदो छो हुयो, सम्झी करे त हुन ख़तमु न कई न। ये त जीअं वरदान मिलियो, हा भई क्रोध ख़तमु थी वियो, वरी उहा पाठ पूजा छॾंदा, वरी कंदा, वरी क्रोध शुरू थी वेंदो। त हिकु बार में सम्झी वठो न भई क्रोध छो न करिणो खपे, कीअं ख़तमु करिणो खपे, हुनजो तरीक़ो सिखी वञो। उहो तरीक़ो नथा सिखनि माण्हू सोचनि था न भॻवान त किथां कृपा करे मुंहिंजे मथां, बसि मूंखे आशीर्वाद ॾे। अॼु सम्झणु कोई चाहे नथो, त ॿुधायो तव्हां हेॾे पैसा वेस्ट करे ॿारनि खे स्कूल छो था मोकिलो? छो जो अॼु कोई सम्झणु चाहे नथो। अॼु त कोई चए थो बसि मूंखे डिग्री वञी मिली वञे, जॉब लॻी वञे, मूंखे त पैसा मिलनि। हाणे पैसा कीअं मिलंदा? जॾहिं नौकिरी धंधो सुठी रीति कमु कंदा तॾहिं त पैसा मिलंदा न।
उन जे लाइ तव्हांखे सुठी रीति पढ़ाई लिखाई करणी पवंदी न, त अॼु माण्हुनि खां पुॼे थो। ॿारनि जे लाइ जेतिरो माण्हू स्कूलनि में पैसो वेस्ट थो करे न, उन अनुसार त ॿार पढ़नि बि नथा, उन अनुसार त कोई जीवन हले बि नथो कंहिंजो, त बाबा अॼु असांखे चवनि था की असांखे है न जीवन में सिखणो आहे, जीवन में सुठी सुठी ॻाल्हियूं सिखणियूं आहिनि। भई क्रोध खे कीअं ख़तमु करो, ऐं मूंखे क्रोध छो ईंदो आहे, इन जो कारण छा आहे, हिनखे कीअं ख़तमु करो, कॾहिं कॾहिं ईंदो आहे, कीअं कीअं ख़तमु करो, इहे तरीक़ा ढूंढे करे क्रोध खे ख़तमु करणु इहो सहज आहे, या सिर्फ़ु असां सोचूं भई मां रोज़ु हिते दियो जलाईंदी आहियां, रोज़ु एतिरो सिमरन कंदी आहियां कि बसि मुंहिंजो क्रोध ख़तमु थी वञे। हीअ त अज्ञानता आहे न। तव्हां सम्झी वठो, कोई चवंदो असांखे सम्झ न आहे, असांखे कुझु न आहे, बसि मूंखे त मुंहिंजी इच्छा पूरी थी वञे बसि, है न, कल्ह जो हुनजो क्रोध ख़तमु बि थी वञे। लेकिन अगरि हुन सम्झे ई न कि मूंखे क्रोध छो थो अचे, त हुन ॻाल्हि जे कारण बि हुनखे तकलीफ़ थींदी है न। भई असां था चऊं ये इंसान ईअं थो करे, ग़लति कमु थो करे, त हिन जो इहे मारणु, इहे ग़लति कमु करणु छॾामिजी वञे, लेकिन उहो कंहिं कारण कंदो आहे, इहो हुनजी सेफ्टी बि आहे। अॼु माण्हू ईअं घर में माण्हू ॾाढो परेशान कंदा आहिनि। ॾिसो ज्ञान छो ज़रूरी आहे, श्री अॼु अगरि असां सोचूं असांजो क्रोध ख़तमु बि थी वञे, लेकिन बाक़ी उन्हनि जे घर जा जेका माण्हू आहिनि उहे अहिड़ा आहिनि, उहो हुनखे, उहो अगरि सिधी थी वञे त माण्हू ॿियो ई हुनखे परेशान करे छॾे, त किथे किथे माण्हू खे क्रोध करण बि हिकु सेफ्टी जो साधन थी वेंदो आहे, कि माण्हू हुन खां परे खां ई भॼी वेंदा आहिनि, न त हुनखे भोलो सीधो सम्झी करे उनखे परेशान करनि। पर अगरि असांखे ज्ञान हूंदो न, त असां ॾाढो समझदारी सां अहिड़े माण्हुनि जो सामनो बि करे छॾंदासीं ऐं क्रोध बि न कंदासीं, न। त इहा असांखे ज्ञान जीवन में ॾाढो ई ज़रूरी आहे। ज्ञान हुजण सां छा थींदो आहे कि असांखे सम्झ में अची वेंदो आहे कि किथे किथे शक्ति रूप ॾेखारिणो आहे, किथे किथे न ॾेखारिणो आहे। क्रोध खे पंहिंजो शस्त्र न ठाहियो, परमात्मा जी शक्तियुनि खे पंहिंजो शस्त्र ठाहे करे जीवन जियो। ॿियो बाबा जी असांखे चवनि था कि सदा ये यादि रहे कि असांखे परमात्मा खे यादि करे सुठा कर्म करणा आहिनि, भगवान खे यादि करे असांखे सुठा कर्म करणा आहिनि। जेसिताईं असां सुठा कर्म न कंदासीं न, तेसिताईं बाबा चवनि था जेसिताईं असां सुठा कर्म न कंदासीं, तेसिताईं असांजो पुण्य जो खातो जमा न थींदो। हिते असांखे पुण्य जो खातो जमा करिणो। पुण्य जो खातो कीअं जमा थींदो, जॾहिं असां सुठा कर्म कंदासीं, त पंहिंजी कर्मनि ते ॾाढो ध्यानु ॾियणो खपे। अच्छा मीठे मीठे सिकिड़े ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। बाबा खे यादि करो,